अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कश्मीरियुनि जे गॾियल क़ौमुनि जे ठहराउ मूजिबि हक़ ऐं ख़ुदि इरादियत मिलण ताईं हिमायत जारी रखी वेंदी। आर्मी चीफ जी सदारत हेठि कोर कमांडर कॉन्फ्रेंस जो ऐलान। जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त मुल्की चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ क़ौमी इदारनि खे किरदारु अदा करणो पवंदो। कोर कमांडर चयो आहे त वालारियल कश्मीर में जारी भारती ज़ुल्म आज़ादीअ वारी तहरीक खे ख़त्म करे न सघियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत अपोज़िशन खे कश्मीर मसइले ते गॾु हलण जी आछ करे छॾी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त कश्मीर मसइले खे सियासत जे वर न चाढ़ियो वञे। अपोज़िशन हिन मसइले ते सियासत तां पासो करे मज़लूमनि सां यकजहतीअ जो इज़हार करे। जंहिंखे एहतजाज जो शौक़ु आहे भले पूरो करे, पर कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वज़ीर अज़म इमरान ख़ान जी वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद सां मुलाक़ात ॻाल्हियूं। वज़ीर अज़म PDM के इलेक्शन कमीशन ऑफिस आॾो एहतजाज करण जी इजाज़त ॾेई छॾी। एहतजाज दौरान का बि रुकावट न विझण जी हिदायत। शेख रशीद वज़ीर अज़म खे कोयटा में वेठल एहतजाज ऐं हज़ारा बिरादरीअ सां थियल ॻाल्हियुनि बाबति आगाह कयो। सिंध जा ॿेट सिंधाई माहीगीरनि जी मिल्कियत आहिनि। ॿेटनि जे कब्ज़े लाइ जारी कयल गैर आईनी ऑर्डिनेंस बि हाणे ख़त्म थी चुको आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त ॿेटनि बाबति अवाम जे ख़दशनि जे ख़ात्मे ताईं ॿेटनि ते हिकु सिर बि हणण न ॾींदासीं। ख़बर नाहे कहिड़ी मजबूरीअ सबबि मुतहिदा हुकूमत सां गॾियो आहे। MQM जो वफ़ाक़ी हुकूमत में रहण अवाम जो मुतालबो नाहे। बलोचिस्तान में 11 मक़तूलनि जे वारसनि हज़ारा बिरादरीअ जो 3 ॾींहंनि खां कोयटा जे ओलहंदे रोड ते लाशनि सूधो धरणो जारी। मुज़ाहिरीन जो बलोचिस्तान जे सूबाई वज़ीरनि सां ॻाल्हियूं नाकाम। एहतजाज जारी रखण जो ऐलान। मचसानीअ ख़िलाफ़ कराचीअ जे अब्बास टाउन में बि धरणो लॻल। सादिक ऐं अमीन जा चमचा सिंध जी तरक़ी नथा चाहिनि। उहे सिंध जे माण्हुनि जा दुश्मन आहिनि, खेनि सिंध जी तरक़ी नज़र नथी अचे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सुप्रीम कोर्ट वटि सिंध जे माण्हुनि जा पैसा आहिनि। उहे सिंध खे मिलणु घुर्जनि। पाण खे कराचीअ जा वारस सम्झंदड़ कराचीअ जो ही हशर कयो आहे। पीपुल्स पार्टी सिंध जे हिकु बिल्डर खे ॿेट विकिरो करे छॾिया हुया। बद में हिसो न मिलण ते मामला तइ न थी सघिया। PTI अॻुवान हलीम आदिल शेख चयो आहे त PTI जी हुकूमत ॿेटनि ते अदावतूं क़ाइमु करे सिंध जे अवाम ऐं माण्हुनि खे सहूलतूं ॾियणु चाहे थी। पीपुल्स पार्टीअ जी हुकूमत खे हर हंधि वाइखो कंदा रहंदासीं। नौशहर फेरोज़ अलमक्का होटल लॻ नामालूम हथियारबंदनि फुल्लवासी सेठ रहमत अलीअ खे यरगुमाल बणाए 9 लख रुपया फुर करे फरार थी विया। अॻूणे ज़िले नाज़िम नौशहर फेरोज़ सैयद हसन अली शाह बिरिया रोड लॻ ॻोठ जलाल महर में डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मंगी ऐं BR टाइम न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद अली मंगीअ जी भेण जी वफ़ात ते ताज़ियत कई। जंहिं मौक़े ते BR टाइम न्यूज़ जो CEO बशीर अहमद उमरानी, चौधरी नदीम आरई, अॻूणो चेयरमैन UC राजो कीरियो, ज़फ़र राजपर, रईस गुलाब खान ऐं ॿिया मुअज़्ज़िज़ीन पिणु मौजूदु हुया। गिरचाणी प्रेस क्लब जे सालियानी 2021 चूंड नवाबशाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेलीअ जी अॻुवानीअ में थी। जंहिं में सदर नज़ाकत अली गिरचाणी, नायब सदर अकबर गुल कीरियो, जनरल सेक्रेटरी इनायत बिरोई, जॉइंट सेक्रेटरी नूर बिरोई, खज़ानची सलामत अली गिपचाणी चूंडिया विया ऐं जॾहिं त वर्कर कमेटी पिणु जोड़ी वई, जंहिंखे गुलनि जा हार पहिराया विया ऐं मुबारकबाद पिणु ॾिनी वई। पीपुल्स लाइरस फोरम शहीद बेनज़ीराबाद पारां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 93वीं सालगिरह डिस्ट्रिक्ट बार नवाबशाह में मल्हाई वई ऐं केक काटियो वियो, जंहिं में कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। नौशहर फेरोज़ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पिणु 93वीं सालगिरह मल्हाई वई, जंहिं में ज़िले सदर फेरोज़ अहमद जमालीअ जी अॻुवानीअ में लेडीज़ विंग डॉक्टर फातिमा शहनाज़ अंसारी ऐं ॿियनि शिरकत कई। झूना वर्कर, नौजवान वर्कर, जेके दोस्त भाइर, लेडीज विंग अदड़ियूं, अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद हिन धरती जो, हिन पाकिस्तान जो, हिन एशिया जो एक अजीम लीडर हुयो। उन्हें माण्हू अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह।
अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। मुझो मान वारो जिले सदर जनाब फरोज अहमद जमाली साहब प्रेस शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।